जॾो लॻ पंगरियो थाणे जी हद पुलिस पोस्ट हयात ख़ास के लिए मंशात जी मंडी बणिजी वियो। पुलिस एहलकार मंशात फ़रोशनि जा सहूलियतकार बणियल। पुलिस पोस्ट इंचार्ज संदसि हद में जुआ ऐं फाशी अॾनि खे मुबैना मंथली एवज़ खुली छूट ॾेई छॾी। सियासी समाजी धुरियुनि जो एहतजाज। जुडो जे सियासी समाजी अॻवाननि बाग़ी रायमो नियाज़ कोसो सारंग भट्टी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त IG सिंध पारां मंशात ते सख़्त पाबंदी बावजूद पंगरियो पुलिस पोस्ट हयात ख़ास के लिए जे इंचार्ज नेहरू रेबारी संदसि हद में चर्स कचे ठरे जे भठिन इंडियन सफ़ीना मैनपुरी जुआ जे अॾनि ऐं फाशी जे अॾनि जी मालिकनि खे मुबैना लखे रुपया मंथली एवज़ खुली छूट ॾेई छॾी आहे। हिन चयो त संदन पुलिस एहलकार मंशात फ़रोश जा सहूलियतकार बणियल आहिनि जेका मंशात पंहिंजे गाॾियुनि में खणी मंशात फ़रोशनि जे अॾनि तां पहुचाइनि था। हयात ख़ास के लिए पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ फाशी अॾनि ते ओबाश माण्हुनि जे अच वञ सबबि रहवासी सख़्त परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त जुआ जे अॾे ते रोज़ानो लखे रुपयनि जा जुआ पिणु हलंदड़ आहिनि जंहिं सबबि इलाइक़े में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ इंडियन सफ़ीना मैनपुरी ऐं गुटके जी सप्लाई पिणु सरियाम हलंदड़ आहे। हिन समूरे कुदे कमनि में पंगरियो पुलिस पिणु भाॻे भाईवार आहे। शहरियुनि पारां पुलिस जी आला अख़्तियारनि खे बार बार शिकायतुनि बावजूदि नोटिस न वरितो वियो आहे। अॻवाननि IG सिंध समेत समूरनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त करप्ट राशि पुलिस पोस्ट हयात ख़ास के लिए इंचार्ज नेहरू रेबारी खे फौरी तौरु हटाए संदसि हद में हलंदड़ समाजी बुराइनि जे अॾनि खे बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।